नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामकोट में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामकोट भरिसां ॻोठ केहड़ी में थर जी ख़ूबसूरत मोर पखियुनि में पकड़ियल राणीखेत बीमारी वधीक तेज़ी सां पखिड़िजी वई है, जंहिं सबब ॼाणियल ॻोठ ऐं आस पासे वधीक 15 मोर फतकी हफ़्ते अंदर मोयल मोरनि जो तादाद वधी 100 थी वियो, जॾहिं त 50 मोर हिन वक्त अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। अखियुनि में मोरनि खे ॻोड़ियूं थियण ऐं नज़र ख़त्म थियण बाद मोर झंग में फतकी रहिया आहिनि, जंहिं सबब नूर खां महरूम मोरनि खे झंगली कुत्ता बिला ऐं जानवर खाई मारे रहिया आहिनि। पर ॻोठाण जे बार दाहूं कूपनि जे बावजूदि वाइल्ड लाइफ खाते को बि ध्यानु नाहे ॾिनो, जंहिं सबब मोरनि जो नस्ल ख़तरे में पइजी वियो आहे। मोर जेको थर जी सुञाणप ऐं फितरी हुसन जो बादशाह पखी सॾियो वञे थो, काफ़ी सालनि खां मोरनि में बीमारी पखिड़िजण बाद कंट्रोल न थियण सबब हर साल गर्मी जी मौसम में सभई मोर राणीखेत बीमारी वॻे मरनि था। हर साल सवनि जी तादाद में मोरनि जे मरण सबब खूबसूरत पखियुनि जो नस्ल नायाब ख़त्म थी रहियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।